मखण तू चाहे के सही न थो काढ़े मुझे मगज जो सूर वणे ही न बा छा कया पेगुला बा चाह भली तो ठाया करे को कर तो ठाया बवाली पद जी है पर अफड़ में छाया खीर में पानी खड़ो आ आचारी के छडियो वारो कोई अदी वारो कोई सामान बधो लडो खणो था थोड़ी देर थी न त मारिया वेंदो तू चुप कर रुगो इहो बुधा त ये रात छा जी वठा हुई मु साईं बहावल आया राणीअ सां गॾु मीर जी भेण खे अगवा करे खणी विया आहिनि ओ तो बढ़िया सी पला दबे वरी को बेगुल के अगवा कड ता सही त बेड़ी बुडी न आहे उन करे त चवां थो अजीअ खे वठी ता जल्दी निकिरी वञ न त ॿई मुफ़्त में मारिया वेंदव बेगुल जल्दी कर ही मरण मरण जो कान छो करे आई भागो एडो वा ज़बान जो कारो आ जो ही जो को चवदो आ न ओ थी पदो आ तकड़ कर घर कोन छॾींदासीं मखण बाक़ी जेकॾहिं हे ज़बान जो कारो आ न त हिन जी ज़बान ता ॾंभियूं अॼु ही छा अदी छा थी चवी मुंहिंजी ज़बान ॾंबींदी अदा ॿी का तो असांजे लाइ जाइ न छॾी आ न बस इहो ई हाणे तुंहिंजो ज़बान ऐं इहो वात जेसि ताईं न ॿधंदासीं न तेसि ताईं तूं न सुधरंदी बेगुल तू परेशान न थी इनके पकड़े झले तो बिया बधी तो छड़ा छो बधड़े में देर न लगंदी न तू ट्रिपड़ी कोशिश करो डब्बी से बार बार पैस जी जे बल ते दो उबती सुबती गाल को भगो बिठवा बंदूक लगंदी भी नी के हां वारी हे त मुंहिंजे सिर खणण जे पुठियां पियान पेर ड्रा सालू सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।